अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो ऐं हिन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत पीपल्स पार्टी विच में 27 आइनी तरमीम जे मसूदे ते डेडलॉक बरक़रार। वफ़ाक़ी काबीना जो अॼु सॾायल इजलास मुलतवी। इजलास में तरमीम जे मसूदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रियनि मूजिब MQM ऐं मुस्लिम लीग काफ समेत ॿियनि इतिहादिन हुकूमत खे ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। पीपल्स पार्टी ऐं हुकूमत विच में मसूदे ते अञा इतफ़ाक़ न थी सघियो। हुकूमत ऐं इतिहादिन में इतफ़ाक़ थियण खां पोइ मसूदे जी मंज़ूरी लाइ काबीना जो इजलास सॾायो वेंदो। तहरीक इंसाफ जे पार्लियामानी पार्टी 27 आइनी तरमीम जे मसूदे खे रद्द करे छॾियो। पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फर जी सदारत हेठि इजलास। अलामा नासिर अब्बास, नूरुल हक कादरी ऐं ॿिया शरीक। सेनेट इजलास में बानी PTI उन जे घरवारी जा केस आला अदालत में न हलाइण ख़िलाफ़ एहतिजाज जो फ़ैसिलो। इजलास बैदि जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त नवाज़ लीग PP ऐं इतिहादी नूराकशी वारी रिवायत वर्जाए रहिया आहिनि। कानून साज़ी खे बिल्डोज़ करे आइन खे पामाल कयो पियो वञे। PTI चेयरमैन बैरिस्टर गुहर ऐं असद कैसर जी स्पीकर अयाज सादिक सां मुलाक़ात। महमूद खान अचकज़ई जो अपोज़िशन लीडर तौरु नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। अॻूणे स्पीकर असद कैसर चयो आहे त पीपल्स पार्टी खे आइन सां गॾु बीहण घुर्जे, पर लॻे थो त सौदेबाज़ी कंदी। पीपल्स पार्टी कुझु ॾियो ऐं कुझु वठो जे बुनियाद ते तरमीमी हुकूमत जो साथ ॾींदी। सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि 27 आइनी तरमीम खे रद्द करे छॾियो। क़ौम परस्तनि पारां सिंध एक्शन कमेटी खे ॿीहर फ़ाल करे एहतिजाज जो ऐलान। जाम शोरे में सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि सिंध एक्शन कमेटी जो पहिरियों इजलास। सिंध जे सियासी सूरतहाल ते गौर वीचार। इजलास में रियाज़ चांडियो, नियाज़ कालाणी, नवाज़ खान ज़हूर, दीदार शाम ऐं मसरूर शाह शरीक। नूर नबी, राहूजो, इल्ताफ़ ख़ासखेली, बदर चन्ना, ताज मरी ऐं ॿियनि जी बि शिरकत। 11 नवंबर ते सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। अॻवाननि चयो आहे त 1 यूनिट मिड़ई सिंध खे टोड़ण जी साज़िश थी रही आहे। सिंध जी ज़मीन, पाणी ऐं वसीलनि ते दाड़ो हयो पियो वञे, जंहिं ख़िलाफ़ सिंध जो हर माण्हू मज़ामत कंदो। ओबावड़ जे कच्छ में पुलिस जो ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन। 9 ॾोहारी मारजण जी दावा। शर सीलरा तकरार तां 6 ॼणा क़तल थियण बैदि पुलिस ऐं रेंजर्स जो ड्रोन टेक्नोलॉजी जी मदद सां गॾियल ऑपरेशन। कार्रवाई में धाड़ियल गुलाम शहर, आको शहर, नज़ीर शहर, दागा शहर, जागण कोश, शाहू कोश ऐं ॿिया मारिजी विया। पुलिस मूजिब हिकु ॾोहारी एहसान शर जो लाश साथी खणाए विया आहिनि। ऑपरेशन में दर्जन खां वधीक ॾोहारियुनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। फैज़गंज वेझो खौफनाक रोड हादसो। हिक ई घर जा 4 भाती फौत। मेरहान नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। हादसे में औरत अमीरा शर, संदसि 3 ॿारड़ा रहमान, करम, शिराज शर मौक़े ते ई फौत। हादसे में फौजी रज़ा शर सख़्त ज़ख़्मी। वारसनि पारां फौतुनि जा लाश रखी एहतिजाज। जाम साहब वेझो औरत माइटनि में घुमण लाइ न वठी वञण ते ख़ुदकशी करे छॾी। नूर मोहम्मद पाड़े में 29 वरनि जी सिदरा जट घर अंदर पखे में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारसनि मूजिब औरत माइटनि न टोबा टेक सिंह वठी वञण जो चयो, इनकार ते इंतिहाई क़दम खयो।